असां पंहिंजे प्रोग्राम जो बाक़ायदे आगाज़ था कयूं। मोहम्मद हलीम जुणे जो इंडस सोशल ऐं कल्चर तरफ़ां सऊदी अरेबिया जे कुंड कच्छ मां कही आयल दोस्त बुज़ुर्ग ऐं दिल जे गुरजाइनि सां भलीकार चवां थो, जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी अचे हिन मेले जो मान मथे कयो आहे। मां हिन गॾिजाणी जो बाक़ायदे शुरूआत शाह साहब जे शेर ऐं दुआ सां कयां थो। साईं सदाईं करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। हाणे मां गुज़ारिश कंदुमि मुदस्सिर खे त उहो अचे ऐं तिलावत पाक करीम करे। मुदस्सिर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम इहदिनस सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वद्दालिन। आमीन। सिंध जो शान, सिंध जो मान, सिंधियुनि जी सुञाणप जेका हिन महिल टोरंटो खां टोक्यो ताईं, सिडनी खां शंघाई ताईं मशहूरु थी चुकी आहे, उहा आहे सिंधी टोपी ऐं अजरक। असांजा कुझु अज़ीम दोस्त बुज़ुर्ग जिन पंहिंजो पाण खे दुनिया भर में तालीम, सकाफ़त ऐं कल्चर जे लाइ मञायो आहे, उहे कुझु अज़ीम दोस्त असांजे अॼु विच हिन मेले में असां सां गॾु आहिनि। असां उन्हनि जे शान ऐं मान खे मथां करण लाइ अजरक ऐं सिंधी टोपी पाराइण जी पंहिंजी सकाफ़त जो इंतज़ाम कयो आहे। उन्हनि में कुझु दोस्त जेके अॼु असांजे मौजूदु आहिनि, उन्हनि में पहिरियों नालो आहे सेनेटर गुल मोहम्मद लाट। सेनेटर गुल मोहम्मद लाट कंहिं बि तारीफ़ जा मुहताज न आहिनि। जेकॾहिं असां हिते दुबई में वञूं या असां हिते जदह में वञूं त हर दुकान, हर घर में असांखे इंडस फूड जे नाले सां शयूं मिलंदियूं जेके असांजे घर में आहिनि। उहे साईं इंडस फूड मेहरान जे नाले सां शयूं मिलंदियूं, मेहरान मसाला। उहे साईं जी कोशिशि आहे त साईं सिंध मां खणी अचे हिन दुनिया में इंट्रोड्यूस करायो। न सिर्फ़ु साईं मेहरान फूड्स इंट्रोड्यूस करायो, बल्कि उन पंहिंजी कंपनी में 70% खां वधीक सिंधियुनि खे रोज़गार ॾिनो। साईं जी इहा वॾी कंट्रीब्यूशन आहे। मां गुज़ारिश कंदुमि डॉक्टर अमानुल्ला खे त अचे ऐं साईं गुल मोहम्मद लाट खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। साईं डॉक्टर अमानुल्ला, जीअं त साईं गुल मोहम्मद लाट असांजे विच में अॼु मौजूदु न आहिनि, त उन्हनि जे तरफ़ां यासिर रज़ाक मेमण अजरक ऐं टोपी जो तोहफ़ो वसूल कंदा। अच्छा, यासिर साहब मौजूदु कोन्हे को, इन लाइ साईं फरहान मेमण साहब खे असां अजरक पारायूं था। साईं अमानुल्ला साहब जो महिरबानी, साईं वेही सघनि। ॿियों जेको असांजो दोस्त जंहिं तालीम, तिजारत, सकाफ़त में सिंध जी ख़िदमत कई, उन जो नालो आहे फज़लुर रहमान मेमण साहब। मां साईं अली मोहम्मद पलेपटो खे गुज़ारिश कंदो त साईं अचे साईं खे अजरक जो तोहफ़ो पाराइनि। अली मुर्तज़ा पलेपटो। तव्हां बीहो। साईं जूं हितां जदे में सिंधियुनि लाइ तमामु घणियूं ख़िदमतूं आहिनि। सिंधियुनि खे का बि तकलीफ़ हूंदी आहे त साईं सभिनी खां पहिरियां हुते मौजूदु हूंदो आहे। साईं अब्दुल जलील चांडियो साहब। मां हाणे गुज़ारिश कंदुमि शबीर शेख साहब खे त उहो पाण अची नज़ीर अहमद मेमण साहब खे अजरक पाराइनि। शबीर शेख, साईं शबीर शेख साहब।
असांजी सिंध जी उहा रवायत जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरबत, उस्ताद बुखारी, उन खां पोइ कुझु असांजा नौजवान शाइर जंहिं उनखे कंटिन्यू कई आहे, उन में हिकिड़ो नालो आहे नज़र चांडियो जो। मां आबिद अली शाह, इंजीनियर आबिद अली शाह खे गुज़ारिश कंदुमि त अचे ऐं नज़र अली चांडियो साहिब खे अजरक जो तोहफ़ो पाराइनि। इंजीनियर आबिद अली शाह। साईं इंजीनियर आबिद अली शाह खे रस्तो ॾिजो, महिरबानी। बच्चन जी आयो आहे, साइकिलिस्ट आहे। मोहम्मद अली चिंजणी साहब। मां सजाद अली पामर खे गुज़ारिश कंदुमि त मोहम्मद अली चिंजणी साहब खे अजरक पाराइनि। साईं साइकिलिस्ट आहे ऐं सऊदी गवर्नमेंट जो रजिस्टर्ड स्पोर्ट्समैन आहे, मोहम्मद अली चिंजणी साहब। हाणे मां गुज़ारिश कंदुमि असांजे जोशीले दोस्त राजा ॾाहिर खे त हू अची ऐं यासिर रज़ाक मेमण खे अजरक पाराइनि। राजा ॾाहिर, ज़िंदा दिल जोशीलो साथी असांजो राजा ॾाहिर। असांजी सिंध राजा ॾाहिर जी सकाफ़त ऐं हिस्ट्री सां भरी पई आहे। अॼु असांजे विच में वरी राजा ॾाहिर पैदा थियो आहे, राजा ॾाहिर साहब। असांजे विच में कई सिंधी दोस्त जेके इंजीनियर डॉक्टर मौजूदु आहिनि, उन्हनि में हिकिड़ो नालो आहे डॉक्टर अनवर आदिल साहब जो, जेके पाण चाइल्ड स्पेशलिस्ट आहिनि ऐं स्पेशली असांजे लाइ जुबेल खां आयल आहिनि। उनखे अजरक पाइण लाइ मां गुज़ारिश कंदुमि शबीर शेख साहब, डॉक्टर अनवर आदिल। हाणे मां वरी गुज़ारिश कंदुमि शबीर शेख साहब खे त उहो अची ऐं फयाज़ मेमण खे अजरक पढ़ाइनि। साईं फयाज़ मेमण साहब ही सभु असांजा जेके दोस्त आहिनि, तिजारत ऐं तालीम जे लिहाज़ सां हितां वाबस्ता आहिनि ऐं उन्हनि जी वॾियूं ख़िदमतूं आहिनि सिंधी कम्यूनिटी लाइ, ख़ासि तौर ते सऊदी अरब में। सईद नियाज़ मेमण साहब आहे, उन जे जॻह ते साईं फयाज़ मेमण इहा जॻह सिखियो। वलर कयो वतन पिर्त न छिननि पाण में, पसो पखी अड़नि माणा मेट घणो। जेकॾहिं मां चवां त हीअ जेकी असांजी गजाणी आहे, इन में जेकॾहिं हिकिड़ो तारो आहे जंहिंजे करे असां सभु हिते गॾिया आहियूं, त उहो थी सघे थो मां ग़लति हुजां, पर मां ग़लति न आहियां। उहो आहिनि साईं डॉक्टर अमानुल्लाह साहब, जंहिंजे करे हीउ सॼो फंक्शन असांजो मेलो जेको रचियलु आहे। मां गुज़ारिश कंदुमि ग़ुलाम नबी कोराई खे त अचे ऐं डॉक्टर अमानुल्लाह साहब खे अजरक पाराइनि। साईं अमानुल्लाह साहब लाइ स्पेशल ताड़ियूं। साईं अमानुल्लाह साहब। हाणे साईं मां ही स्टेज हवाले कंदुमि असांजे नए दौर जे शाइर साईं नज़र चांडियो खे त अचे ऐं शाह साहब जी वाई ॿुधाइनि। साईं नज़र चांडियो साहब। दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलो सिर जस तां सूर वो ओ सामाई त सुख वया इहे बई पूर ओ मूं निमाणियन
नसीब थिया ओ बोली मुझी है बोली मुझी बांभण्याणी अला ओ नया खान खटाणी बोली मुझी ओ बोली मुझी है बोली मुझी बांभण्याणी अला ओ नया खान खटाणी बोली मुझी अदियूं शाह लतीफ़ चवे लालूं लाल लतीफ़ चवे भिट जो घोट लतीफ़ चवे ओ सैयद थींदम सैयद थींदम साणी अला ओ नया खान खटाणी बोली मुझी ओ बोली मुझी है बोली मुझी बांभण्याणी अला ओ नया खान खटाणी बोली मुझी। मेहरबानी मेहरबानी। साईं नज़र चांडियो साहब जंहिं असां सभिनी खे जाॻाए छॾियो, अगरि चइजे त जाॻाए छॾियो त इहो ग़लति न थींदो। हाणे मां गुज़ारिश कंदुमि फरहान अब्दुल्ला खे त अचे सभिनी इज़त वारनि दोस्तनि खे आदर भाव करे। फरहान अब्दुल्ला। कंवड़ पाड़ू पाताल में भौर भरे आकाश बिनी संदी गालड़ी राज़क आंदी राज तें इश्क के शाबाश जे मोहब्बती मड़िया। प्यारा दोस्तों, सभिनी खां पहिरीं हिते आयल सभिनी सिंधी भाइरनि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। अॼु असां हिते सभु महिमान बि आहियूं त मेज़मान बि। असांजे वहम गुमान में इहा शइ न हुई त जिदे में हिन क़िस्म जा प्रोग्राम थींदा ऐं तव्हां सभिनीनि दोस्तनि सां मुखातिब थियण जो एज़ाज़ नसीब थींदो। उन जे लाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जिन फरमायो आहे त खाओड़ी लखिया वही वेड़ मकन। इंसान जी अज़मत उन जे माज़ीअ में मदफ़ून आहे। जंहिं क़ौम पंहिंजे माज़ीअ खे ज़हन में रखी पंहिंजी हाल जी अमारत खे अॾणु शुरू कयो त ॼण उन पंहिंजे आईंदे खे संवारे छॾियो। असांजी 5000 सालनि जी तहज़ीब ऐं सकाफ़त में असांजी कॾहिं बि कंहिं ॿी क़ौम ते ॾाढाई या चढ़ाई साबित नथी थिए। असां हिकु मुहज़िब ऐं पुरअमन क़ौम आहियूं। असांजी सिंध धरती बुज़ुर्गनि ओलियाइन ऐं सूफ़ियनि जी धरती आहे जिन पंहिंजे कलाम वसीले सॼी दुनिया में अमन जो पैगाम फैलायो। ॿोली इंसान जी सुञाणप सां गॾोगॾु गांडाबे जो ज़रियो पिणु हूंदी आहे। अॼु असांखे पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे बचाइण जे लाइ कुझु कोशिशूं करणियूं पवंदियूं। ख़ासि तौर ते पंहिंजे नई नसिल खे सिंधी ज़बान सेखारण जे लाइ ख़ासि कोशिशूं वठणियूं पवंदियूं। तक़रीर जी आख़िर में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हिकिड़ो शेर चवणु पसंदि कंदुसि। वलर कयो वितन प्रित न छिननि पाण में पियो पसो पखीड़नि माण्हूआ मेठ घणो। महिरबानी। साईं ब्रेक जो वक़्तु ख़तमु थियो, मां वरी वापसि अची वियो आहियां। जेकॾहिं असां ॾिसूं त असांजे जेके सिंधी भाइर आहिनि इंजीनियर डॉक्टर्स न पंहिंजो पाण हिते सऊदी अरबिया में आया आहिनि, बल्कि जेके असां वटि सिंध में जेके डॉक्टर्स इंजीनियर्स आहिनि उन्हनि खे बि गाइड कनि पिया। अहिड़ी तरीक़े सां हिकु इंडस डॉक्टर्स फोरम सऊदी जे नाले सां असांजे डॉक्टर साहब सजाद सोलंकी साहब जेके उन जा रूह रवाना आहिनि उन जो बुनियादु रखियो आहे।
मां हाणे गुज़ारिश कंदुमि फ़ारूक शेख खे त उहो अची डॉक्टर सजाद सोलंकी साहब के अजरक जो तोहफ़ो पाराइनि। फ़ारूक शेख, डॉक्टर सजाद सोलंकी साहब। साईं इंडस डॉक्टर्स फोरम सऊदीया जा चेयरपर्सन रूह रवान आहिनि। ॿिया असांजा बुज़ुर्ग जंहिंजी तालीम जे लाइ तमामु घणियूं ख़िदमतूं आहिनि, ख़ासि तौर ते सिंधी तालीम लाइ साईं शबीर शाह। मां रिक्वेस्ट कंदुमि शबीर शेख के साईं शबीर शेख के तो अचे साईं शबीर शाह के अजरक पाराइनि। साईं शबीर शाह जा काफ़ी मजमूआ छपियल आहिनि, किताब छपियल आहिनि। साईं जी तालीम जी ख़िदमत में ॿियो को जोड़ न आहे हिन वक़्तु। साईं शबीर शाह। साईं हाणे थोरो महफ़िल मौसीक़ी खे बि ॾिठो वञे। असांजो हिकु दोस्त आहे नज़ीर अहमद मस्तोई। साईं असांखे कुझु सिंधी मौसीक़ी जे लाइ कुझु शेर व शाइरी, कुझु नग़मा ऐं तव्हांखे जेको आहे सो रिफ्रेश कंदो। नज़ीर अहमद मस्तोई साहब, मां गुज़ारिश कंदुमि नज़ीर अहमद मस्तोई साहब खे। साईं ही दोस्त स्पेशली को मक्का में आयो आहे, को मदीना में आयो आहे, को यम्बो में आयो आहे। हीअ असां स्पेशली हिननि खे गॾु कयो आहे। नज़ीर अहमद मस्तोई साहब खे बि असां परे खां स्पेशल तव्हांजे लाइ वठी आया आहियूं, जे तव्हां बोर न थियो। नज़ीर अहमद मस्तोई साहब। अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी संगत जी। तक़रीबन मूंखे 3-4 ॾींहं थिया आहिनि पाकिस्तान मां आहे। मां वॾो ख़ुशि नसीबु आहियां। हिकिड़ो डे मां उते मल्हायो, ॿियो हिते त मल्हायां। वॾी महिरबानी। हिकिड़ो क़ौमी गीत आहे तव्हांखे, उमेद आहे पसंदि ईंदो। हो लख रूप लाचोलियाणी कुर्बान खोहावड़ थी। लख रूप लाचोलियाणी कुर्बान खोहावड़ थी। ऐ सिंध तो लय विढ़ंदा, ऐ सिंध तो लय विढ़ंदा, आज़ादी तो खे ॾींदा। ओ लख रूप लाचोलियाणी कुर्बान खोहावड़ थी। ओ लख रूप लाचोलियाणी कुर्बान खोहावड़ थी। सिंध तुंहिंजा हिलाली बचा नूर लाह तुझे जहड़ा। ओ सिंध तुंहिंजा हिलाली बचा नूर लाह तुझे जहड़ा। के बशीर कुरैशी थी के होशु है मुँह बनबा। के बशीर कुरैशी थी के होशु है मुँह बनबा। सब दो दादुलह उथंदा, सब दो दादुलह उथंदा, आज़ादी तो खे ॾींदा। लख रूप लाचोलियाणी कुर्बान खोहावड़ थी। ही जंग शफी जोटी आमिर वै भुट्टे मुज़फ़र। ही जंग शफी जोटी आमिर वै भुट्टे मुज़फ़र। हिन राह शहीदन में ज़ामिन शाफ़ज़ल पहवर। हिन राह शहीदन में ज़ामिन शाफ़ज़ल पहवर। सिंध नेठ विड़ी वठंदा, सिंध नेठ विड़ी वठंदा, आज़ादी तो खे ॾींदा। ओ लख रूप लाचोलियाणी कुर्बान खोहावड़ थी। छा ॻाल्हि कबियत हर उन सिंधी गदारन जी। जन कुर्सी परस्तन कई यलगार वधारन जी।
छा ॻाल्हि कबीयत हर उन सिंधी गदारन जी जन कुर्सी परस्तन कई यलगार वधारन जी मुर्दार उहे मरंदा मुर्दार उहे मरंदा आज़ादी तोखे ॾींदा लख रूप लचोलियाणी कुर्बान खुहावड़ थी लख रूप लचोलियाणी कुर्बान खुहावड़ थी। महिरबानी। कांध तुझे पांधरी सीअ मरां सभरात कांध तुझे पांधरी सीअ मरां सभरात कामिल कपाहन में झप न अचे झात कामिल कपाहन में झप न अचे झात अची जे पिरभात आऊं सीअ न सारियां। मान वारा साथियो सिंधी ॿोलीअ जा रखवालो मां दोस्तन के अर्ज कंदुसि त असांजे हिन महफ़िल में सिंध जो नामियारो शाइर सिंध जो अदीब साईं इमदाद हुसैनी जो कज़न साईं शबीर हातिफ साहब जन वेठा आहिनि। आऊं साईं शबीर हातिफ साहब के गुज़ारिश कंदुसि त हू स्टेज ते अचनि ऐं असांखे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार ॿुधाइनि। साईं शबीर हातिफ साहब। साईं अमानुल्लाह साहब, साईं मोराई साहब ऐं ॿिया सभु दोस्त, सभु मेज़बान, सभु महिमान, सभिनी खे सलाम। हेतिरा सारा सिंधी हम ज़ुबान ते ॾिसी इहे चइजे त मूंखे ॾाढी ख़ुशी थी हिकिड़ो रस्मी ॻाल्हि थींदी, इहा हिकिड़ी रस्मी ॻाल्हि थींदी ऐं मूंखे ॿियो को लफ़्ज़ कोन थो अचे जो आउं चवां त भई इहे सभु एतिरा गॾु थिया आहिनि। हिते हीअ जेका इज्तिमा थियो आहे इहो यूनिक आहे इन लिहाज़ खां त रुॻो असीं सिंधी गॾु कोन थिया आहियूं, पर सिंधी जेकॾहिं ईमेल्स जेके मिलनि थियूं उन मां लॻे थो त असीं हिक ॿिए जी मदद करियूं पिया ऐं इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। हिक ॿिए जो पंहिंजे हाल आहे सभु मदद कनि पिया। हिते हिकिड़े माण्हू खे न विसारणु खपे, उनजो ज़रूरु ज़िक्र थियणु खपे ऐं उनखे ज़रूरु वोट ऑफ थैंक्स ॾियणु खपे। उहो आहे डॉक्टर शाहिद मसूद। डॉक्टर शाहिद मसूद जेकॾहिं मुतासिब बकवास न करे हा सिंधी टोपीअ जे लाइ त अॼु न एकता थी आहे न अॼु असीं त गॾु थियो आहे। उन माण्हू जो आउं त यकीनन अहसानमंद आहियां, बिल्कुलु अहसानमंद आहियां ऐं उमेदु आहे त अहिड़ा मेड़ा मचंदा रहंदा ऐं दोस्त जेके कोशिशूं कनि पिया उहे साबित थींदियूं। ऐं इहो चवण खां पोइ आउं हिकिड़ो पंहिंजो नेत पेश कंदुसि जेकॾहिं इजाज़त हुजे त। हातिफ तखल साहिब मुंहिंजो यानी शाइराना नेम आहे। मुंहिंजो तखलुस हातिफ आहे। इहो हातिफ तखलुस मूंखे साईं मखतूम तालिबुल मौला साहब ॾिनो 1900 हिते सऊदी अरब में अरब वर्ल्ड में हातिफ लफ़्ज़ जेको आहे सो हिकिड़ो आहे टेलीफोन जे नाले सां। हातिफ टेलीफोन जे ईजाद खां घणो अॻे जो लफ़्ज़ आहे ऐं उनजी माना आहे ग़ैबी आवाज़। ऐं को माण्हू खे मुश्किल में अचे ऐं अलाह साईं खे सॾु करे त को किथां ग़ैबी आवाज़ अचे ऐं उनखे राह ॾेखारे त उनखे चइबो आहे हातिफ। सो इहा मुंहिंजो वज़ाहत करे छॾियां। हातिफ जो अजब शान अजब मान थियो आहे। हातिफ जो अजब शान अजब मान थियो आहे। सरकार जी दरबार जो दरबान थियो आहे। हातिफ जो अजब शान अजब मान थियो आहे। सरकार जी दरबार जो दरबान थियो आहे। कंहिं कंहिं ते न हर कंहिं ते ही एहसान थियो आहे। कंहिं कंहिं ते न हर कंहिं ते ही एहसान थियो आहे। बख़्शिश जो मदीने में अॼु ऐलान थियो आहे। बख़्शिश जो मदीने में अॼु ऐलान थियो आहे। कंहिं कंहिं ते न
हर कंहिं ते ही एहसान थियो आहे। बख़्शिश जो मदीने में अॼु ऐलान थियो आहे। शाफ़े जी शफ़ाअत में जो ईकान थियो आहे, शाफ़े जी शफ़ाअत में जो ईकान थियो आहे, सकरात जो हर मरहलो आसान थियो आहे। शाफ़े जी शफ़ाअत में जो ईकान थियो आहे, सकरात जो हर मरहलो आसान थियो आहे। ही शेर अर्ज़ात उभरियो हो जॾहिं शम्से हुदा ग़ारे हिरा मां, उभरियो हो जॾहिं शम्से हुदा ग़ारे हिरा मां, इंसान तॾहिं खां ई त इंसान थियो आहे। उभरियो हो जॾहिं शम्से हुदा ग़ारे हिरा मां, इंसान तॾहिं खां ई त इंसान थियो आहे। अर्ज़ात वाइज़ थो पढ़ाए त वसीलो नथो घुरिजे, वाइज़ थो पढ़ाए त वसीलो नथो घुरिजे, नादान नथो ॼाणे त नादान थियो आहे। वाइज़ थो पढ़ाए त वसीलो नथो घुरिजे, नादान नथो ॼाणे त नादान थियो आहे। अर्ज़ात जन्नत जूं सभई वाटूं मदीने मां लंघनि थियूं, जन्नत जूं सभई वाटूं मदीने मां लंघनि थियूं। भागनि सां असांखे इहो इरफ़ान थियो आहे। अर्ज़ात पहुचण सां पले पाईंदा रहमत जा ख़ज़ाना, पहुचण सां पले पाईंदा रहमत जा ख़ज़ाना। छा थियो जो सफ़र बेसरो सामान थियो आहे, छा थियो जो सफ़र बेसरो सामान थियो आहे। अर्ज़ात पहुतो न जिते हज़रत मूसा जो तसव्वुर, पहुतो न जिते हज़रत मूसा जो तसव्वुर, आकाए दो आलम उते महिमान थियो आहे। पहुतो न जिते हज़रत मूसा जो तसव्वुर, आकाए दो आलम उते महिमान थियो आहे। अर्ज़ु कयुमि जेकी बि लिखियमि शाल क़बूलीन करम सां, जेकी बि लिखियमि शाल क़बूलीन करम सां, को शेर न हुन शान जे शायान थियो आहे। आख़िरी शेरात शबीर जे नाने जी ग़ुलामी करे शबीर, शबीर जे नाने जी ग़ुलामी करे शबीर, ज़ी इज़्ज़तो ज़ी मर्तबा ज़ी शान थियो आहे। महिरबानी। साईं लख लाइक, वॾी महिरबानी तव्हांजी, तमामु सुठो, ॾाढो मज़ो आयो तव्हांजी शाइरी ॿुधी। थोरो माहौल खे में थोरी तब्दीली आणियूं था, सोचोसीं थोरी सवाल जवाब जी निशस्त थी वञे, कुझु इनाम आहिनि जेके दोस्तनि खे ॾियणा आहिनि, थोरो तफ़रीही प्रोग्राम थी वञे। शुरूआत पोयां कयूं था। एशिया जी वॾे में वॾी ढंढ कहिड़ी आहे? ईअं न कयो, इहो सवाल कैंसिल थी वियो, ईअं न कयो, इहो फाउल आहे। ॿुध, मां ॿियो सवाल थो कयां। हा, ईअं महिरबानी कयो त हथु मथे कयो त तव्हां पुछां थो। महिरबानी। थोरो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ते तहक़ीक़ कंदड़ कंहिं बि टिनि शख़्सियतुनि जा नाला ॿुधायो। हाणे साईं केरु ॿुधाईंदो? साईं कल्याण आलवानी साहब जंहिं शाह साहब जो रिसालो लिखियो आहे, अब्दुल करीम जोयो साहब ऐं एन मिरी शिमिल। ठीकु साईं, वॾी महिरबानी। मां टिनि जा पुछियो। साईं इहो साॻियो सवाल, पर किन बि टे गैर सिंधी माण्हुनि जा नाला ॿुधायो जिन शाह भिटाईअ ते तहक़ीक़ कई हुजे। कंहिं हिकिड़े जो नालो ॿुधायो। हिकिड़ो ई ॿुधायो। सही आहे, ॿियो हिकिड़ो ॿुधायो खणी। बिल्कुलु सही आहे, बिल्कुलु सही जवाबु।
पहिरें जेको तव्हां सवाल पुछियो उन में मुंहिंजो अंकल शमसुल मालामा डॉक्टर दाऊद पोटो जी वॾी आहे, ही इज़ बरीड देयर इन द भिटशा। उन ख़ुदि चवणो हो त पुराणी पीढ़ी नसीब थिए छा है न, ईअं कुझु हुयो। उहो दफ़न बि उते आहे। उनजी वॾी जेका आहे सा शाह जे रसाले में अदबी ख़िदमतूं आहिनि। बल्कि गुरु बख्शानी साहब जॾहिं तहक़ीक़ कई हुई तॾहिं डॉक्टर दाऊद पोटे जे बनस्बत हू उन ते पहुची वियो हुयो। असल में जेका मां ॻाल्हि इहा क्लियर करणु चाहियां थो त कंहिं दौर में छा थियो हुयो, सॉरी आई विल टेक इट क्लियर। डॉक्टर अकरम मंसूर दाऊद पटो, आउं हुते ENT स्पेशलिस्ट आहियां नसीम जद्दा होली क्लिनिक में। अलामा डॉक्टर दाऊद पटो मुंहिंजे वालिद साहब जो मामू हुयो, तो उनखे उनखां वधीक बहितर ॼाणे सघां थो। मूंखे जेके मुंहिंजो वालिद साहब मोहम्मद अशरफ मंसूर दाऊद पटा, उहो पिणु पंहिंजो वॾो शहर थी गुज़रियो आहे। लास्ट